अवांखे ॿुधाईंदा हलूं। सिंधी सकाफ़त जे ॾिहाड़े जी मुख्य तक़रीब कराची प्रेस क्लब ॿाहिरां थी रही आहे। तक़रीब में सिंध जा नामियारा गुलकार ऐं फ़नकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे सिंध अमड़ खे भेटा पेश कंदा। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे महताब शर। जी महताब जी इल्म पिरायो सिंध सवारियो आवाज़ टीवी समेत मुख़्तलिफ़ चैनल सिंधी मीडिया तरफ़ां जेको अॼु की तक़रीब जो जी स्टेज सजाई वई आहे। जेके स्टेज तव्हां ॾिसी सघो था पिया त उहा स्टेज मुकमिल तौर ते तयारु थी वई आहे, जिते सिक्योरिटी जा इंतज़ाम बि सख़्तु कया विया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु 1 बजे खां पोइ हिते जेके आहिनि इहा महफ़िल जो इनकाद कयो वेंदो, जंहिंमें सिंधी फ़नकार पंहिंजे सुरनि जी वर्खा कंदा ऐं सिंधी कल्चर जे हवाले सां अॼु ईद जो जेको ॾींहुं जेको मुक़ररु कयो वियो आहे। अॼु मुख़्तलिफ़ कुंड कुछ खां जेके माण्हू अची करे हिते प्रेस क्लब वारो अची हिते पंहिंजे फ़नकारनि खे ॿुधंदा ऐं सिंधी सकाफ़त जे हवाले सां अॼोको ॾिहाड़ो मल्हायो वेंदो। तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त हिते अॼु सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जॻहनि ते कंटेनर लॻाए विया आहिनि। ऐं जीअं पंहिंजे ईंदड़ वेंदड़ रस्तनि खे जेको आहे उते खोलियो वियो आहे ऐं गुलनि जी वर्खा जे लाइ केतिरा ई हिते माण्हू पहुतल, नंढा ॿार तोड़े बचा जेके हिन महिल उते अचणु शुरू थी विया आहिनि। कैमरामैन तव्हांखे ॾेखारींदो हले त स्टेज जो जेको कमु आहे हिन महिल मुकमिल तौर ते तयारु थी वियो आहे, जंहिंमें तव्हां ॾिसी सघो था जंहिंमें बैनर लॻाया विया आहिनि ऐं स्टेज जेकी आहे उते इको साउंड ऐं फ़नकार जे लाइ उते हिकु स्टेज अलॻि लॻी वई आहे। हिते आम जेको माण्हू जो जेको पंडाल हूंदो उहो साम्हूं जेको प्रेस क्लब जे साम्हूं हीअ रस्तो जेको आहे उहो ख़ाली छॾियो वियो आहे, जिते आम माण्हू अची करे हिते जमा थींदा ऐं हिते सिंध सकाफ़त जे हवाले सां प्रोग्राम खे इंजॉय कंदा। जी।